क्यों? हाँ बा हाणे ॿुधा त तुंहिंजो शनाजी कार्ड किथे आहे, तुंहिंजो जेको आहे तो वैक्सीन कार्ड किथे आहे, तुंहिंजो सर्टिफिकेट किथे आहे न, तुंहिंजा ओ जेको डेथ सर्टिफिकेट किथे आहे, तुंहिंजो जेको ॼम वारो ओ बा मां जेरो हाणे डेथ सर्टिफिकेट मोड़ खां पोइ मिलंदो आहे, कयो छा था? हा सर तव्हां मुंहिंजा डॉक्यूमेंट चेक कयो, उन में सभु कुझु लिखियलु आहे, मूंखां पुछण जी तव्हांखे ज़रूरत न पवंदी। हा डॉक्यूमेंट मूं तुंहिंजा त तक़रीबन ॾिसां पियो, पर साहिबु झले छॾियो, अलाए छो झली। जॾहिं मां डॉक्यूमेंट ॾिसां पियो त साहिबु अलाए छो झलियो। ऐं साहिबु डॉक्यूमेंट ॾिसां मां हेॾे तूं चो करी भला मां वञा? साहिबु न न इहो कहिड़ो तरीक़ो आहे? ऑफिसर मां आहियां तूं ई। साहिबु तूं ई, पर सवेर ॿिए हमरा खां इंटरव्यू तो कयो, मुंहिंजो मां थकिजी पियो हुजे। थकिजी छा? मां कणिक जूं बोरियूं लाथियूं, थकिजी पियोसि। अब मां इंटरव्यू कंदुसि, मां जी ऑफिसर सर, सर हा सर, मां आयो ई इन जे लाइ, तव्हां ऑफिसर आहियो, तव्हां इंटरव्यू कयो, मां तव्हांखे हर जवाबु ॾींदुसि। इहो ॿुधा त मैटर नालो छा रखियो अथई? आहे आहे बाबा उहो नालो तुंहिंजो हूंदो उहो सही आहे, नालो ॿुधाईंदे न, ईअं त हाणे कोन कमु थींदो। सर तव्हां मुंहिंजो नालो लिखो भली। छा लिखूं? आहे। अड़े उहो आहे त उहा त तोखे ख़बर हूंदी न, असांखे कहिड़ी ख़बर कहिड़ो नालो आहे तुंहिंजो? सर मुंहिंजो नालो ई आहे। आहे। ऐं तुंहिंजे वाल साहब जो नालो छा आहे? हूंदो। हाँ? अरे वाल साहब त सभिनी जो हूंदो आहे न, पर उनजो नालो त हूंदो न। सर मां ॿुधायां पियो न, मुंहिंजे वाल साहब जो नालो हूंदो। नालो हूंदो पोइ कंहिं घर ॾे फ़ोन कयूं, उहे ॿुधाईंदा नालो छा अथसि? न सर उहे बि इहो ई ॿुधाईंदा हूंदो। पोइ बाबा कंफर्म करे आहे न, पहिरियां पीउ जो नालो। न न हिकिड़ी ॻाल्हि यादि, कंफर्म त करे जे। हा इहो कंफर्म छा आहे? माना पक करे थी, पक पक करे आबा कंफर्म खे छॾ। साईं मूंखे पक आहे, मां जो नालो आहे, मुंहिंजे पीउ जो नालो हूंदो मल। अच्छा हूंदो मल, माना दीवान हो। दीवान हो। माफ़ कयां वाह, असांखे कहिड़ी ख़बर नाला इहे जीव कई हूंदो आहे। हूंदो वरी मल। हा साईं हूंदो न, हूंदो मल। हल हाणे बसि हूंदे मल जा पुट। जी इंटरव्यू में ना है किलो। जी सर मुझे लॻी हूंदो। हाणे अचे थो सुवाल। सर इहो पहिरियों इहो ॿुधायो त तव्हां मूंखां सुवाल घणा पुछंदो? 4 बेड़ा ई पार कंहिंजा? असांजा साईं, अलाह कंदो मां नौकिरी वठी पोइ वेंदुसि हितां। इंशाअल्लाह अलाह कंदो, असां तोखे न ॾेई पवंदासीं। साईं उहो छा आहे जो मुंहिंजी शादी जो मसइलो आहे, माइट चवनि था नौकिरी हूंदई त छोकिरी मिलंदई, न त नौकिरीअ खां सवाइ छोकिरी तुंहिंजे कम जी न आहे। इन जे करे मां चवां नौकिरी मिले त छोकिरी वठां, महिरबानी तव्हां। ठीकु आहे, नौकिरी बि तोखे मिलंदी, पर फलन ते मिलंदी, पर इंटरव्यू थींदो। हल अची थो सवाल। 4 सवाल थींदा साईं। 4 सुवाल भली पुछो, जे 4 ई सुवाल जे इतफ़ाक़ सां ग़लति साबित थिया त पोइ मां तव्हां खां हिकिड़ो सुवाल पुछंदुसि, जे तव्हां न भञी सघियो त पोइ त नौकिरी ॾींदो ई ॾींदो, इहो बि तय कयो। कहिड़ो सवाल ओके मंज़ूर आहे? साईं मूंखे बि मंज़ूरु आहे। अचे थो मुंहिंजो सवाल। भले साईं। हिकिड़ी शइ आहे जी उनखे 2 टायर आहिनि। जी सर। अॻियां घंटी ते टन 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 कंदा माण्हू हलाईंदा बि आहिनि। अच्छा पैंडल बि अथसि। जी इहो छा आहे? हा साईं साइकिल। साईं साइकिल। मुबारक मुबारक। वॾी ग़लती कई बाबा, फेल आई। इहो सुवाल तोखे आयो ई कोन जवाब। सर घंटी पैंडल हैंडल इहे त साइकिल हूंदी आहे सर। बाबा इहो नंढड़े ॿार खे ॿुधायां न, कंहिं चरे माण्हू खे ॿुधायां उहो बि ॿुधाए वेंदो। सर पोइ मां छा ॿुधायां? तोखे इहो ॿुधाइणो हो त इहा साइकिल सोराब जी आहे, सोराब साइकिल आहे, हिकिड़े डंडे वारी आहे, 2 डंडनि वारी आहे, पोयां पखो अथसि या कोन अथसि, ऐं कहिड़ी कंपनी जी साइकिल आहे इहो ॿुधाइणो। हा सर पोइ मूंखां ग़लती थी वई हिकिड़ी, सॉरी सर। इहो ॾिस न, इहो 2 टायर आहिनि, पैंडल आहे, इहा इहो साइकिल आहे। ॿार बि चवंदो साइकिल आहे न, तो छा कयो? नवाण कहिड़ी कई? सर आईंदा जेको सवाल थींदो उनखे कोशिशि कंदुसि त सही नमूने सां अदा कयां। इंशाअल्लाह सही कोशिशि कजां। अचे थो हा सर। ॿियो सवाल अचे थो। जी सर। हिकिड़ी शइ आहे उनखे बि हैंडल आहे। उनखे बि हैंडल आहे? हा अॻियां लाइट बि अथसि। अच्छा। किक हणण सां स्टार्ट थींदी आहे, 3 माण्हू वेंदा अथसि, पेट्रोल बि पवंदो अथसि। इहा त साईं सिधी साईं, सर सोचां न वरी मसइलो कंदो तव्हां मुंहिंजे लाइ। हा साईं इहा थी होंडा। ग़लति हा ग़लति बाबा तोखे ॿुधाइणो हो त इहा मोटर साइकिल आहे। सर मूं सवेल हुनजो नालो कयो, तव्हां उनखे बि ग़लति कयो। हाणे जॾहिं मां कंपनी जो नालो खयां त बि ग़लति था कयो। सर इहो त बेवाजिबी चइबी। पापा हिन महिल जेको तोखां सुवाल सां हुंडा जो कोन पुछा कयो, उन में सोराब मोटर साइकिल आई पुट।
सॉरी सर, ॿी ग़लती बि थी वई। अचे थो 4 साल। जी सर। हिकिड़ी शइ आहे उनखे 4 टायर आहिनि। हा सर, हाँ सर। 5 खां 6 माण्हू वेंदा त ज़रूरत पवंदी आहे अञा माण्हू झोली में बि खणी माण्हू विहारींदा आहिनि। जी सर। ड्राइवर हलाईंदो अथसि, उन में गाना बि हलंदा आहिनि, हलंदी आहे पई, वरी हारून बि वॼाईंदा, पी पी, माण्हू साइड कंदा आहिनि। सर ई वरी सोचणो पवंदो, वरी मसालो ॿाहिरि लाइन लॻी पई आहे। जी सर। सर पोइ इहा त कार चइबी। ग़लति आहे। सर ग़लति कयासीं, कार आहे साईं, हुनखे गोल हैंडल बि आहे, पी पी बि कंदी आहे सर। हिन कार ॿुधाई, कंपनी कोन ॿुधाई, किरोला जी मरगला आहे कहिड़ी आहे। सवेल सर तव्हां कंपनी चयमि त वरी चओ था त नालो न वठि, नालो त वठां, चओ था त हूअं न करे, हूअं न त करे त हूअं। अगरि तव्हां भला चाहियो छा था भला, इहो त ॿुधायो न। त तमामु ग़लति आहे। तूं होशियारु न आहीं, तालीम ते तुंहिंजो ध्यानु कोन्हे, तुंहिंजो ध्यानु सॼो शादी ॾे आहे, जंहिं लाइ नौकिरी थो वठी हुन छोकिरी ॾे तुंहिंजो ध्यानु आहे। सर उहा ॻाल्हि तव्हांजी पंहिंजा सही आहे, पर वरी मुंहिंजो नौकिरी ते तवजो बि आहे, छोकिरी ते बि आहे, पर उन सां गॾु तालीम ते वॾो तवजो आहे मुंहिंजो सर। ॿुधो नथी त सियाणो का बिटंगो फासे, तूं सियाणो थियण थो चाहीं, जल्दी में माना जंप ॾेई आई। न हे सियाणो थी सघे थो, हे कान नथो थी सघे, जो कां कॾहिं अहिड़ा थुल्हा कोन थींदा आहिनि। सर थींदा सर 3 सुवाल मुंहिंजा ग़लति चया, मूंखे ॾुख ॾाढो आहे। चोथों पुछो मता वञा। अचे थो। अचे भली। चौथो सुवाल, हिकिड़ी शइ आहे उनखे 4 टायर, पोयां टायर वॾा अथसि। अच्छा। उहा हलंदी आहे, ॿनियुनि खे हर ॾींदी आहे, थ्रेशर मां त धुआं थो कढे, धुआं। रोड ते वञंदा, रोड ते भरे ट्राली बि हूंदी अथसि कॾहिं। जलाल जा गाना बि हुन में हलंदा। इहो रूसी ट्रैक्टर। ग़लति आहे। अरे साईं इहो त सफ़ा ग़लति आहे। त ट्रैक्टर रूसी न हुयो, ट्रैक्टर हो ख़ाली। ट्रैक्टर हो, फोर्ड हो। न पर सर कंपनी खेर आहे, जेको सवाल आहे उहो त मूं भञो न। पापा ट्रैक्टर तूं ॿियो ॿुधाईंदे कीअं भॼंदो। मुंहिंजे ख़्याल में 4 सवाल थी विया, ऐं हमरा खे मुबारकूं ॾेई ॿाहिरि कढोसि। बाबा तुंहिंजी नौकिरी सफ़ा ख़तमु आहे, इंशाल्लाह वरी न मिलंदी त मां होशियारु न आई, मुबारकूं ॾेई। बाबा बीहो हे वञे सर बियो। सर तव्हां सां मुंहिंजो वाइदो थियो, तव्हां डन कयो त हिकिड़ो सुवाल मां बि तव्हां खां पुछंदुसि, तव्हां उहो भञंदो त पोइ त मूंखे नौकिरी न ॾियो भली, न भञंदो त नौकिरी तव्हांखे ॾियणी पवंदी। पुछा कर चईसि, भञण लाइ मां तयारु आहियां। हा बाबा, हे त तक़रीबन भञंदो आहे, अॻु में बि हिते मट भॻो थी अञा ताईं। सर मां तव्हां खां सुवाल थो पुछां, जी। जेको मुंहिंजो ॾाॾो मरियात हो, उहो कोन हो। कोन हो? न पाणी चए थो हुयो, वरी कोन्हे। न मुंहिंजो ॾाॾो मरियात जेको कोन्हे, उहो मुंहिंजो ॾाॾो मरियात मूंखे ॿुधाए वियो। ॾाढो मरिया त कोन्हे, वरी ॿुधायो कीअं? हाणे जॾहिं आहे कोन त उहो ॿुधाए कीअं बि। सर जीअं माना मुंहिंजो पीउ हूंदो त मुंहिंजो ॾाॾो कोन्हे। यार ॾाॾे खां सवाइ पीउ कीअं हूंदो? मूंखे ॻाल्हि सम्झ में। पीउ न आहे त पोइ ॾाॾो किथां? सर तव्हां सम्झो नथा, जीअं मुंहिंजो नालो आहे, मुंहिंजे पीउ जो नालो हूंदो त मुंहिंजे ॾाॾे जो नालो कोन्हे को। अच्छा कोन्हे, सॼो खानदान लापता आहे, अलाए छा ख़बर कोन्हे। जी सर पोइ उन ॾाॾे मूंखे ॿुधायो त तव्हांजो जेको हीउ ऑफिसर आहे, इनखे तव्हां मैथ जो सुवालु ॾियो त हीउ भञे थो या नथो भञे। मैथ माना हिथां हिसाब किताब। मैथ में मां होशियारु आहियां। ॿुध छा चवंदा, कट जोड़ ज़रब वंड, इहो अहिड़ी ज़र पढ़ंदो मां। हा ॿुधा सर इहो मां सुवालु तव्हां पुछां, तव्हां जे भञी वियो त पोइ मूंखे वरी करे छॾियो हितां, न भॻो त मूंखे नौकिरी ॾियणी पवंदव। असांजो पीउ बि ॾींदो। सर सुवालु इहो आहे त मुंहिंजे ॾाॾे मूंखे ॿुधायो त तव्हांजे हिन साहब ॾे मुंहिंजा 20 लख रुपया हुआ। 20 लख? हा। तव्हां ॾे मुंहिंजे ॾाॾे कोन्हे जेको उन जा 20 लख हा, तव्हां उनखे 10 लख मोटाए ॾिना हा, हा न साईं? बाक़ी तव्हां ॾे ॾाॾे जा घणा बकाया बचा? बकाया तुंहिंजे ॾाॾे जा बचा बाक़ी 10 लख। 10 लख। हाणे इज़त सां 10 लख ॾियो या मूंखे नौकिरी ॾियो। 10 लख बि तो सुवाल मूं भॻो आहे। बाबा उहो ई त चवां थो न साईं, पाण चई त तुंहिंजे ॾाॾे जी बकाया 10 लख, उहा 10 लख ॾियो, हूअं ई नौकिरियूं पैसनि सां मिलंदियूं। पाण चयो त 10 लख हिन ॾाॾे जा तव्हां ॾे आहिनि बकाया। बकाया, हा उहे तव्हांखे ॾियणा आहिनि। हा माना हिनजे ॾाॾे मूंखे 20 लख ॾिना, उन मां 10 लख हिनजे ॾाॾे वापसि वरिता, त बाक़ी हिनजे ॾाॾे जा बचा न 10 लख। 10 लख उहे जेके 10 लख मुंहिंजो जवाबु सही थियो न? हा त हा उहे 10 लख ॾियो। उहे ॾींदासीं कीअं बाबा? उहे त तुंहिंजा बचा हिसाब में। बाबा तव्हां चयो न त तव्हांजे ॾाॾे जी बकाया मूं ॾे 10 लख आहे, त उहे छा तूं हाणे मोतबरिया कोन ॾींदे छा? तो मूंखां 4 सुवाल पुछां न। हिते ही कर न। हा तव्हां 4 पुछां न, मां हिकिड़ो थो पुछां,
उहो जॾहिं जवाबु ॾिनो अथव त पैसा कढो बाबा जल्दी कयो पैसा हाणे ये हाणे कहिड़ो तरीक़ो आहे हिन खे कट ॿियनि जो इंटरव्यू था कयूं छाजो इंटरव्यू पहिरें पैसा पहिरें भई इंटरव्यू थो करी इहो छा थो करी मां ॿिया बीठा आणिबा मां पोइ ॾाढे ई बकाया ॾे ॾाढे ई बकाया ॾह लख ॻाल्हि ॿुध इहो बाबा तूं कसम न, खण नालो तूं ज़ामिन ई न तूं ज़ामिन ई न हा, मां त हिन चयो न हिन त हिन जे ॾाॾे जी बकाया 10 लख आहे 10 लख कट छॾे ॻाल्हि ॿुध आहे आहे ई केरु जी, आहे। हाणे ॻाल्हि ॿुध तूं ईअं ऑफिसर में ईअं हथ थो विझी मुंहिंजे हूंदे छॾ थोरो छॾ छो? छॾ न इहो कहिड़ी शराबत आहे बी हाणे मारीस हा हाणे 10 लख ॾाॾे या ॾीं थो या नौकिरी थो ॾे हिकिड़ी ॻाल्हि कर हा 10 लख मां किथां ॾींदो मां ॾिसो न ॾींदे त नौकिरी त ॾियणी पवंदी न अच्छा ईअं इंटरव्यू त वठी ॾाॾे जे बकाया ॾीं थो या जवाबु 10 लख बकाया ॾाॾे जी ॾीं थो या नौकिरी थो ॾे हिकिड़ो कमु कर वो बा बूट छो थो हणी बूट किथे बूट आहियो समय अञा त चंपा बि थो हणे बूट रहिया पिया न रहिया न न न न बकाया ॾींदे या बूट खाईंदे वो बा रुपयो बि कोन्हे भली बूट हणी वटि बकाया कोन्हे का या नौकिरी ॾे नौकिरी तुंहिंजी पकी आहे हा 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 नौकिरी पकी आहे त पैसा तोखे बश्क थिया नौकिरी जो ऑर्डर ॾे जे न या बकाया ॾे या बूट खा वो ऑर्डर ॾींदासीं बूट खाइणी वसियत न रही आहे